दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल पापनगर। दोस्तों हिकु वॾी अपडेट तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां हिन नंढिड़े वीडियो में। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखां का बि अपडेट मिस न थी सघे। दोस्तों कल्ह मां जॾहिं पापनगर ड्रामे जो रिव्यू करे पंहिंजे पेज ते अपलोड कयो हो वीडियो, उन में हिकु आकाश नामी दोस्त कमेंट कयो हुयो। उन इहा ॻाल्हि कई हुई त हीअ मुंहिंजो जेको आहे पुराणी कहाणी आहे, मुंहिंजे ड्रामे जी चोरी थियल आहे, कॉपीराइट आहे। मां कल्ह वारी अपडेट में इहो ॿुधायो त हीउ ड्रामो कम अज़ कम 20 या 30 साल पुराणी कहाणी ते तयारु थियल आहे। ऐं उअं ई थियो जॾहिं उहा मुंहिंजी वीडियो वायरल थी, उन में उन दोस्त अची लिखियो त हीअ मुंहिंजी कहाणी चोरी थियल आहे ऐं हीअ कॉपी पेस्ट कमु थियल आहे ऐं केटिन वारनि कॉपी पेस्ट कयो आहे। ऐं उन दोस्त असांजो जेको सुवालु हुयो उन खे हुन तस्दीक करे छॾी, कंफर्म करे छॾियो। इन में केतिरी सचाई आहे इहो त ख़ुदा थो ॼाणे, लेकिन कहाणी जे हिसाब सां मां अंदाज़ो आहियो, छो त निजी जेलूं जेको वॾेरनि जूं हूंदियूं अॻे दौर में हूंदियूं, हाणे त वॾेरा पुलिस जे हथां ग़रीबनि खे माराईंदा आहिनि, पंहिंजा बदिला वठंदा आहिनि। ऐं हिन में ॾेखारियो वियो आहे निजी जेल में वॾेरो भलाज ख़ान क़ैद कयो वेठो आहे, कुझु माण्हू पंहिंजे भाउ खे बि। बहरहाल इन मां मां अंदाज़ो लॻायो त हीअ 30 साल पुराणी कहाणी आहे। बहरहाल जॾहिं आकाश अची कमेंट कयो त बाबा हीअ असांजी कहाणी चोरी थियल आहे पुराणे ड्रामे जी, पोइ मूंखे बि कंफर्म थी वियो त असां जेको रिव्यू कयोसीं उहो ज़ाया न वियो, बिल्कुलु मुंहिंजो तीर निशाने ते वञी लॻो। हाणे अॻिते तव्हां जेके लाइक ऐं शेयर कयो ऐं कमेंट कयो, तव्हां छा था चाहियो?